नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे लाहौर खां ख़बर ॾींदा हलूं त लाहौर हाई कोर्ट अॻूणे सदर परवेज़ मुशर्रफ खे मौत जी सज़ा ॿुधाईंदड़ ख़ासि अदालत जी जोड़ जग खे गैर आइनी करार ॾेई छॾियो आहे। लाहौर हाई कोर्ट जे जस्टिस माज़िर अली अकबर नकवी जी सरबराही में 3 रुकनी बेंच अॻूणे सदर परवेज़ मुशर्रफ जे ख़िलाफ़ फ़ैसिलो ॿुधाईंदड़ ख़ासि अदालत जी जोड़ जग जे ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी कई आहे। अदालत ॿुधणी बाद फ़ैसिलो ॾिनो आहे त संगीन गद्दारी केस ते ट्रायल लाइ ख़सूसी अदालत जी जोड़ जग खे गैर आइनी करार ॾेई छॾियो आहे। अॼु ॿुधणी जी शुरूआत वफ़ाक़ी हुकूमत जे ख़ासि अदालत जी जोड़ जग बाबति समरी ऐं रिकॉर्ड अदालत में पेश कयो। ॿुधणी दौरान एडिशनल अटार्नी जनरल पंहिंजे दलीलनि में चयो आहे त मुशर्रफ जे ख़िलाफ़ केस ठाहिण जो मामिलो कॾहिं बि काबीना जी एजेंडा जे तौरु पेश नाहे कयो वियो। मुशर्रफ जे ख़िलाफ़ केस ॿुधणी ख़ासि अदालत जी जोड़ जग काबीना जी मंज़ूरी खां सवाइ थी आहे। वफ़ाक़ हुकूमत जे वकील जो चवणु आहे त ख़ासि अदालत जी जोड़ जग जे लाइ जजनि जी मुक़ररी जे मामले ते ॿीहर काबीना जी मीटिंग थी। 8 मई 2019 ते ख़ासि अदालत जे हिकु जज मुक़ररी जो मामिलो काबीना में बहस हेठि आयो आहे। 21 अक्टूबर ते जस्टिस यावर अली रिटायर थी वियो ऐं ख़ासि अदालत ॿीहर टुटी वई आहे। लाहौर हाई कोर्ट जे क्रिमिनल लाइ स्पेशल कोर्ट तरमीम एक्ट 1976 जे कलम 4 खे कलअदम करार ॾींदे चयो आहे त आइन जे आर्टिकल 6 माज़ी जे क़दमनि सां नथो थिए। अदालत चयो त परवेज़ मुशर्रफ ख़िलाफ़ संगीन गद्दारी केस बि कानून पटंदड़ न ठाहियो वियो आहे, जंहिं खां पोइ अदालत केस जो फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो आहे, जंहिंखे कुझु ई कलाकनि खां पोइ ॿुधायो वेंदो। वाज़े रहे त ख़ासि अदालत कुझु अरसो अॻु संगीन गद्दारी केस में परवेज़ मुशर्रफ खे फांसी जी सज़ा ॿुधाई हुई। बेंच जे 2 मेंबरनि फ़ैसिले जी हिमायत जॾहिं त हिकु मेंबर इन जे मुखालिफ़त कंदे परवेज़ मुशर्रफ खे आज़ादु कयो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।